जी बिल्कुल इन वक्त असां मौजूद हूँ जो शहदादकोट को 66,000 kV जी लाइन अचे थी उते मौजूद आहियूं ऐं ॿुधायो वञे थो त कुछ ॾींहं पहिरां हिते जेको आहे सो ॿिनि पोलनि जी तार जेको आहे सो चोरी थी, लेकिन इंतिज़ामिया तरफ़ां नोटिस न वरितो वियो। हिन टाइम जेकी सूरत हाल 20 खां वधीक पोलनि जी जेको तारूं चोरी थी वियूं आहिनि। अचो त इन हवाले सां गड़ी खेरो वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन ते हुनजो छा चवणु आहे। असां वटि वॾे में वॾो जेको पाण जेको 66,000 kV जी जेको मेन बिजली जेके हेस्को वारा आहिनि उहे पाण मुलविस आहिनि। हाणे ॾिसो हीअ रोड जे वटि सां तव्हां कैमरे जे अख में आहे 66,000 टोटल जेको आहे 200 फुट खां 300 फुट बि न आहे 66,000 जेको आहे थी अचे। हिकिड़ो माण्हू कटे थो राति जो चौकी सामने परियां चौकी आहे, तक़रीबन उहा चौकी बि थोरो वेझे आहे, एॾी का चौकी बि परे न कराई जो आवाज़ु परे ताईं वेंदो आहे, हेॾा सारा लोह कटिजनि था, इहे सरिया कटिजनि था, इहे कीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो सॼो इदारा इहे मुलविस हूंदा आहिनि। जेके बि चोर पकड़जनि था या ॿी का शइ पकड़जनि था त इहे काॾे था वञनि सिस्टम सभु शइ इहा ख़बर आहे त इहा माना मिली भगत आहे हिकिड़ी। सो मिली भगत जे करे ई सॼो जेको सिस्टम आहे उहो गड़ी खैरे जे आवाम खे ताजिर खे ऐं हितों जो जेके बि रहंदड़ जेके न्याणियूं आहिनि नंग आहिनि उन्हनि खे तकलीफ़ थिए थी उहो बिजली जे हेस्को जे मुकमल नाकामी जे करे। ॿियो त गड़ी खैरे खे अलाए छाजे करे हिकिड़ो पोइते रखियो वियो आहे। असांजे MNA MP हिन टाइम कोई नोटिस न वरितो आहे, तक़रीबन 15 ॾींहं खां मथे थी विया आहिनि। गड़ी खैर को जेको बिजली अचे थो शहदादकोट खां उहो इंतिहाई हिकिड़े ॾुखियाई में हालत में आहे। उहो लाइन तक़रीबन 15 खां 20 पोलनि जा चोर सरेआम तार खयूं था वञनि। आया इन में केरु मुलविस आहे, कहिड़ो ताक़त उते मुलविस आहे, ही या त असां ईअं चवंदासीं वापडा वारा मुलविस आहिनि, छो जो जंहिं तरीक़े सां टेक्निकल तरीक़े सां ही तारूं लाहे था वञनि। 20 पोलनि जा तारूं तमामु वॾा आहिनि, उनजे करे हिन में काफ़ी वॾा वॾा माण्हू मुलविस आहिनि। असां अपील कयूं था CM सिंध खे त गड़ी खैरे लाइ ख़ुसूसन नोटिस वठे आहिनि। जेको ज़ुल्म वापडा जे हवाले सां हली रहियो आहे, जेको हिते तक़रीबन 50 खां मथे डिग्री गर्मी आहे, उन में असां हिकु गुज़ारे रहियूं था, उहो बि बिजली असांखे न मिले त असां काॾे वञूं। 12 खां 15 ॾींहं थी विया आहिनि जेकी असां सां हालत थी रही आहे। अफ़सोस चवणो थो पए न को MPA नोटिस वठे थो न MNA न असांजे शहर जा कोई स्टेक होल्डर्स आहिनि। बहितर आहे त असां अॼु बि 20 रुकनी कमेटी घुराईसीं, इजलास थियो आहे, हाणे एहतिजाजनि जो सिलसिलो शुरू थींदो। बिल्कुलु हिते तव्हां गड़ी खेरो वासियुनि जा वीचार ॿुधा, हुननि जो इहो ई चवणु हो त हिकु साज़िश तौरु गड़ी खेरो वासियुनि खे हिकु ऊंधा में धिकियो थो वञे। हुननि इहो ई मुतालबो हितां जो चूंडियल नुमाइंदनि ऐं सेप्को चीफ खां मुतालबो कयो त जेकी शहदादकोट को गड़ी खेरो ईंदड़ 66,000 kV जी बिजली तारुनि जो वाक़ियो हर साल पेश थो अचे त इन जो नोटिस वठी करे जेका बि मुलवस जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन गुलाम हुसैन लेगारी सां गॾु मोहम्मद बचल कमराणी, मेहरान TV, गड़ी खेरो।